अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी साद घर, हैदर चौक, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त चोटीहीं बाब नाऊं तामीराती यादगार। जीअं विचे अहद जो दस्तूर हो, इन रीति कलोड़ा हाकमनि जी तामीराती यादगारनि में बि मस्जिदूं, मक़बरा ऐं किला कोट शामिल आहिनि। कलोड़ा हुक्मराननि जा न त घणा तामीराती यादगार आहिनि ऐं न वरी समन ऐं तुरखाननि जे ज़माने जहिड़ा आलीशान तामीरात संदन दौर में वजूद में अची सघिया। मुग़ल, ईरानी, अफ़गानी बालादस्ती सिंध जे ख़ज़ाने खे कापारी धकु हयो। इन पस मंज़र में हिन दौर में के आलीशान तामीरात न थी सघियो। कलोड़ा दौर जो फ़न तामीर। कलोड़नि पंहिंजी हिक सदीअ जे हुकूमत में घणा सरकारी मर्कज़ वजूद में आंदा, जिन खे तख़्तगाह सॾियो वियो। संदन तामीराती कारनामा उन्हनि मर्कज़नि में वजूद में आया, जेतोणीकि हर हुक्मरान जे हिसे में कुझु न कुझु यादगार अचनि था, लेकिन इमाम ग़ुलाम शाह जो दौर हिन लिहाज़ खां वॾी अहमियत रखे थो। जनाब न्याज़ रसूल हिन दौर जे फ़न तामीर ते हिकु मकाले में मुख़्तसर रोशनी विधी आहे। असीं कनि ख़ासि नुक़्तनि जी अपरार कंदासीं। कलोड़नि जे दौर में फ़न तामीर जो वॾो हिसो मुक़बरे साज़ी ऐं मस्जिद साज़ीअ में ॾिसिजे थो। हिन दौर में थियल तामीरात सिंध जे अॻियुनि तामीरात जो तसलसुल आहिनि, जंहिंजो नमूनो मकली ठटे ज़िले में मौजूदु हो। हिन दौर में इमारत जी तामीर में पथर जो इस्तेमालु घटि थियो, उन जे भेट में काशीअ जो इस्तेमालु वधीक ॾिसिजे थो। सिर्फ़ु ॿिया नसीर मोहम्मद जो मक़बरो अहिड़ो आहे जेको सॼो पथर जो ठहियलु आहे। मस्जिदुनि ऐं मक़बरनि जी तामीर में सिरुनि जे इस्तेमाल सां गॾु चुन ऐं गच चेरोलीअ जो पलस्तर इस्तेमालु थियणु लॻो। डॉक्टर मोहम्मद लाइक ज़रदारी, वाली सिंध में नूर मोहम्मद कलोड़ो, सिफ़ो 93, मोरो साल 1991 ईस्वी। जनाब न्याज़ रसूल वधीक लिखे थो, कलोड़ा दौर जे यादगारनि में सिर जो सुहिणे नमूने सां इस्तेमालु ख़ासि करे मस्जिदुनि ऐं मक़बरनि में उरूज ते ॾिसिजे थो। मस्जिद जो सहन हुजे या मक़बरे जी छत, मतिलबु त हर हंधि सिरूं अहिड़ी त ख़ूबसूरतीअ सां इस्तेमालु कयूं वयूं आहिनि जो कारीगरनि खे आफ़रीन ॾियण खां सवाइ रही नथो सघिजे। सिंध में काशीअ जे कम में जामेट्रीअ वारो तरीक़ो रखियो वियो आहे ऐं सिरूं चौकुंडियूं आहिनि, जेके कंहिं इमारत में जुड़ण खां पोइ हिकु गुल जी सूरत अख़्तियार कनि या वरी चिटसालीअ जे सूरत में मुख़्तलिफ़ गुल ऐं पन जड़ादार सूरत अख़्तियार कनि। मकलीअ ते इस्तेमालु थियल काशीअ जो तर अछो आहे, जॾहिं त उन में पीलो ऐं नीरो रंग इस्तेमालु थियलु आहे। कलोड़नि जे दौर जी काशीअ में वधीक रंग इस्तेमालु थिया, जहिड़ो साओ, नारंगी, वाङणाई ऐं भूरो रंग। हीउ सिलसिलो पोइ टालपुरनि जे दौर में बि जारी रहियो। वाॾीअ सिंध में नूर मोहम्मद कलोड़ो, सिफ़ो 93 94। कलोड़ा दौर जा मक़बरा। हिन दौर में ज़्यादातर हुक्मराननि जे मक़बरनि जी तामीर थी, जॾहिं त एकड़ ॿेकड़ ॿिया मक़बरा बि ठहिया, जिन में हाकिमनि ज़ाती दिलचस्पी वरिती। मक़बरो आदम शाह में आदम शाह पहिरियों दूर अंदेश अॻवान आहे जो सियासी मैदान ते मुतहरिक थियो। आख़िरकार मुग़लनि हथां मुल्तान में शहीद थियो। आगा शाह मोहम्मद कोटवाल उतां मैयत आणे अची सखर जे ओलह में हिकु टकिरीअ ते दफ़न करायो। उन बाद उहा टकिरी आदम शाह जी टकिरी मशहूरु थी। हिन मक़बरे जी तामीर मियां ग़ुलाम शाह ॾे मनसूब आहे। तारीख़ कलोड़ा जो ॿियों सिफ़ो 977। तामीरी लिहाज़ खां उन जी का ख़ासि अहमियत कान्हे। हेनरी कज़न्स सिंध जा क़दीम आसार, अंग्रेज़ी, सिफ़ो 153, नऊं छापो कराची 1975 ईस्वी। हिन वक़्तु मक़बरे जी हालत चङी कान्हे। मक़बरो मियां इलियास मोहम्मद मियां आदम शाह जो पोटो ऐं मोहम्मद दाऊद जो पुटु हो। संदसि सादो मक़बरो हिकु गुंबद सां निहायत बुरी हालत में अॼु बि ॾोकिरी तालके ज़िले लाड़काणे में मौजूदु आहे। अप्रैल 1996 में मुसनिफ़ जो ज़ाती मुशाहिदो। मक़बरो शाह अली। हीउ मक़बरो लाड़काणे खां कंबर वेंदड़ रोड सां मौजूदु आहे। मियां शाह अली उर्फ़ शाह अल मोहम्मद 1068 हिजरी 1657 ईस्वीअ में मुग़लनि सां मुआरिका कंदे मारिजी वियो हो। हीउ मक़बरो 1188 हिजरी 1774 ईस्वीअ में तामीर थियो। उन जी तामीर आम तरह सां मियां ग़ुलाम शाह ॾे मनसूब आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल, सिफ़ो 145।
मियां इलियास मोहम्मद जे मक़बरे जे ॿाहिरां हिकु थल्हे ते मियां दाऊद जी क़बर मौजूदु आहे, जो मियां आदम शाह खां पोइ हिन ख़ानदान जो अॻुवाण बणियो। जॾहिं त हिन साल में मियां सरफराज़ सिंध जो हाकिम हो। हीउ मक़बरो वॾे थल्हे ते तामीर थियल आहे। उन में काशी बि इस्तेमालु कई वई आहे। साल 1976 ईस्वी में मक़बरे जी मरमत थी आहे। अप्रैल 1996 ईस्वी में मुसनिफ़ जो ज़ाती मुशाहिदो। मक़बरो मियां नसीर मोहम्मद। मियां नसीर मोहम्मद कलोड़नि जो अवलीन बाज़ाब्ता हुक्मरान हो। उन मुतलिक़ बाब चौथे में तफ़सीली बहस में ज़िक्र थियो आहे। हिन जो मदफ़न काछे में पंहिंजे मरकज़ ॻाढ़े में थियो। संदसि मक़बरो दादू ज़िले जे ख़ैरपुर नाथन शाह तालके में आहे। मियां साहब सन 1103 हिजरी 1692 ईस्वी में फ़ौत थियो हो। उहो मालूम न थी सघियो त संदसि मक़बरो कहिड़े हुक्मरान तामीर करायो। मुमकिन आहे त ही तामीर मियां दीन मोहम्मद जे दौर में थी हुजे, या वरी मियां यार मोहम्मद जी हुकूमती दौर में। मियां नसीर मोहम्मद जो मक़बरो ठहियो हुजे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 977। हिन दौर जो ही अकेलो मक़बरो आहे जो पत्थर सां तामीर कयो वियो। आर्कियोलॉजी खाते वारनि मक़बरे जे फ़न तामीर जी घणी तारीफ़ कई आहे। वालीअ सिंध मियां नूर मोहम्मद कलोड़ो सिफ़ो 9495। हीउ मक़बरो मकलीअ ते मौजूदु क़दीम शानदार इमारतुनि जी यादि ताज़ी करे थो। मक़बरो मियां दीन मोहम्मद। मियां नसीर मोहम्मद खां पोइ मियां दीन मोहम्मद हुक्मरानी कई। 8 सालनि जी हुकूमत खां पोइ हालात बिगड़िया, तॾहिं शहज़ादे मुइज़ुद्दीन सां हिन जा मुआरिका थिया। आख़िरकार हिन खे क़ैद करे मुल्तान वठी विया, जिते सन 1111 हिजरी 1700 ईस्वीअ में खेसि फांसी ॾिनी वई। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 261 262। हिन जो सादो सूदो मक़बरो ॻाढ़ी में मौजूदु आहे। मक़बरो मियां यार मोहम्मद। मियां यार मोहम्मद 1113 हिजरी 1701 ईस्वीअ में इक़्तिदार में आयो। हिन 18 साल हुकूमत करे सन 1131 हिजरी 1719 ईस्वीअ में वफ़ात कई। संदसि तख़्तगाह दादूअ जे भरिसां ख़ुदाबाद जो शहर हो। मियां यार मोहम्मद ऐं पोइ मियां नूर मोहम्मद जे दौर में हिन शहर जी वॾी हाक हुई। मियां यार मोहम्मद फ़ौत थियो त खेसि हिते दफ़न कयो वियो। यार मोहम्मद जो पुरवकार मक़बरो तामीराती लिहाज़ सां निहायत अहमियत रखे थो। हेनरी कज़न्स मक़बरे जी अॾावत जे मुख्य नुक़्तनि ते हिन रीति रोशनी विधी आहे, जेको हमचौरस पीढ़ में ॾाढो वेकिरो आहे। मोहाड़ी काशीअ जे रंगीन सिरुनि सां अॼियल आहे। बाक़ी 3 पासनि ते कुबे में मथे वंगुनि ते कुशादियूं दरियूं ठहियल आहिनि। जे कतारुनि में हिकु संवत ते मक़बरे जे चौफेर मौजूदु गैलरीअ खे रोशन रखण लाइ हयूं वयूं आहिनि। उन जे आर पार ठिकर जे ठहियल ॼारी हयल आहे, जा ॾाढी ख़ूबसूरत आहे। सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 162। मतिलबु त कज़िन्स हिन अॾावत जी ख़ूब साराह करे थो। हिन मक़बरे जी तामीर मियां ग़ुलाम शाह ॾे मनसूब आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 974। मक़बरो मियां नूर मोहम्मद। मियां नूर मोहम्मद 1131 हिजरी 1719 ईस्वीअ में पंहिंजे हुकूमत जो आगाज़ कयो ऐं डिघो अरसो राज करण बाद 1167 हिजरी 1753 ईस्वीअ में फ़ौत थियो। हुकूमत जा आख़िरी 4 साल ख़ुदाबाद खे छॾे पंहिंजे आबाद कयल मरकज़ मोहम्मदाबाद में अची रहियो। फ़ौत थियो त खेसि हिन शहर में दफ़न कयो वियो। हिन मक़बरे जी तामीर मुरादयाब ख़ान जे दौर ॾे मनसूब आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 978। हक़ीक़त में हीउ मक़बरो मियां ग़ुलाम शाह जे दौर में तामीर थियो। अहिड़ी तस्दीक मक़बरे ते लॻियल कतबनि ज़रिए थिए थी। मियां नूर मोहम्मद कलोड़े जो मदफ़न ऐं उन जा कतबा रिसालो मेराण सिफ़ो 124 नंबर 1 साल 1989 ईस्वी। अॾावती लिहाज़ खां ही इमारत निहायत मज़बूत आहे। अलबत्ता फ़ने तामीर जे लिहाज़ खां आर्कियोलॉजी शोबे जे माहिरनि खे मक़बरे में ख़ासि ख़ूबी ॾिसण में न आई। कज़न्स लिखे थो त यार मोहम्मद जे पुट नूर मोहम्मद जो मक़बरो दौलतपुर खां 7 मील परे उत्तर ओभर ॾे ऐं ख़ुदाबाद खां 18 मील परे ओभर तरफ़ आहे। यार मोहम्मद जे मक़बरे जियां ही पिणु वॾी इमारत आहे, पर ख़ासि तरह सां सींगारियल कोन्हे। मामूली क़िस्म जी पोचीअ सां लितल ही मक़बरो केतिरनि ई नंढनि नंढनि कुबनि जे घेरे में वाक़िआ आहे। सेवण में कलंदर शहबाज़ जे मक़बरे वांगुरु हिन कुबे ते बि शमादान ग़ालिब आहे।
सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 162। ही मक़बरो शाहपुर जहानिया जे भरिसां चङी हालत में मौजूदु आहे। मक़बरो मियां ग़ुलाम शाह निहायत बरजस्तो कलोड़ो हुक्मरान थी गुज़रियो। ज़ुल्क़ाद 1182 हिजरी मार्च 1769 ईस्वीअ में हैदराबाद जे शहर में कोट जे तामीर जो हुकुम ॾिनाई। पाण 4 साल पोइ 1186 हिजरी 1772 ईस्वीअ में फ़ौत थियो। तॾहिं खेसि पंहिंजी तामीर करायल शहर में दफ़न कयो वियो। संदसि मज़ार जे मथां मियां सरफराज़ आलीशान मक़बरो तामीर करायो। हीउ मक़बरो 1189 हिजरी 1775 ईस्वीअ में मुकमिल थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों मोड़ में ॾिनल मक़बरे जो फ़ारसी कतबो। कलोड़ा हाकमनि जे मक़बरनि में ही मक़बरो वधीक शानदार, मज़बूत ऐं अॾावत जो हिकु शाहकार आहे। बुनियाद में पथर कतब आंदो वियो। मज़ार संगे मरमर जी ठहियल आहे। मक़बरे में काशीअ जा सुहिणा ऐं ख़ूबसूरत नमूना इस्तेमालु कया विया। हीउ मक़बरो असांखे मकिलीअ ते मिर्ज़ा ईसा तुरखान जे शानदार मक़बरे ऐं फतेहपुर सकरी जे अॾावतुनि जी यादि ॾियारे थो। सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 132 खां 134। हिन आलीशान मक़बरे जो गुंबज़ 1339 हिजरी 1920 ईस्वी धारे किरी पियो हो। सिंध जो सैलानी सिफ़ो 128 साल 1923 ईस्वी। उनखां पोइ सॼी इमारत ग़ैर महफ़ूज़ थी पई आहे। हिन आलीशान अॾावत खे चओ तरफ़ हिकु कचो कोट ॾिनल आहे। मक़बरो मियां सरफराज़। मियां ग़ुलाम शाह जी वफ़ात खां पोइ संदसि पुटु मियां सरफराज़ सिंध जो हाकिम थियो। खेसि 1189 हिजरी 1775 ईस्वी में माज़ूल कयो वियो। उन बाद दरबारी साज़िशुनि उरूज वरितो। नेठि मियां सरफराज़ खे हैदराबाद जे पके किले में 1191 हिजरी 1777 ईस्वी में क़त्ल कयो वियो। संदसि मक़बरो हैदराबाद में मौजूदु आहे। हीउ मक़बरो कंहिं ठहिरायो उन मुतलिक़ पक सां कुझु नथो चई सघिजे। कज़न्स लिखियो आहे त तामीराती फ़न जे लिहाज़ खां हिन मक़बरे जी का ख़ासि अहमियत कान्हे। सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 134। अलबत्ता ही मक़बरो अॼु बि चङी हालत में आहे, छो त माण्हुनि मियां सरफराज़ खे हाकिम खां वधीक हिकु दरवेश जो दर्जो ॾेई पे यादि कयो आहे। मक़बरो मियां ग़ुलाम नबी थोरे वक़्त लाइ सिंध जो हाकिम रहियो। हिन खे सांगड़ ज़िले जे लानियारे वारे मैदान ते जंग जे दौरान 1190 हिजरी 1776 ईस्वी में क़त्ल कयो वियो। संदसि लाश उतां हाणे हैदराबाद में दफ़न कयाऊं। संदसि मक़बरो मियां ग़ुलाम शाह जे मक़बरे खां सॾ पंध ते ॾखण तरफ़ मौजूदु आहे। हीउ मक़बरो शायदि मियां अब्दुल नबीअ जे दौर में तामीर थियो, जो संदसि सॻो भाउ हो। कज़न्स लिखियो आहे त हीअ इमारत बि ग़ुलाम शाह जे कुबे वांगुरु वज़नी आहे। संदसि बीहक 8 कुंडी आहे ऐं अंदरियूं पासो शकिल शबीह में चौरस आहे। सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 134। मक़बरे जी मौजूदा हालत ॾाढी ख़राबु आहे। मक़बरो शाह बहारो मियां यार मोहम्मद ऐं मियां नूर मोहम्मद जे दौर जो नामवर सिपह सालार थी गुज़रियो आहे। पाण अक्सर वक़्तु लाड़काणे जे इलाइक़े जो नाज़िम रहियो। कलोड़नि जे दौर जे अमलदारनि ऐं सालारनि में शाह बहारे जो मक़बरो फ़न तामीर जे लिहाज़ खां वॾी अहमियत रखे थो। हिन मक़बरे जी अॾावत मियां ग़ुलाम शाह ॾे मनसूब कयल आहे। सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 160। जॾहिं त मक़बरे ते लॻल कतबे मूजिबि हीअ अॾावत 1188 हिजरी 1774 ईस्वी में तामीर थी। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों मोहड़ में ॾिनल मक़बरे जो फ़ारसी कतबो। उन साल में सिंध जो हाकिम या सरफराज़ कलोड़ो हो। आर्कियालॉजी शोबे जे माहिरनि खे हिन कुबे जी तामीर में घणी दिलचस्पी नथी ॾिसिजे। उन हूंदे बि माहिर कुबे जी वाखाण खां नथा रही सघनि। कज़न्स लिखे थो त मक़बरो अॾावत जे लिहाज़ सां ख़ासि अहमियत वारो कोन्हे, अलबत्ता दरवाज़े ते काठ ते थियल उकर ऐं नक्शो निगार सां भरपूर मुनारो वॾी अहमियत रखनि था, जो गुंबद जे मथां बीठल आहे। हीउ मुनारो ॾाढो नायाब ऐं दिलफ़रेब आहे, जंहिं मक़बरे जे वज़न ऐं बेडोलाईअ खे कुझु ढके छॾियो आहे। इन क़िस्म जो ॿियो मिसाल नूर मोहम्मद जे कुबे में ॾिसी सघिजे थो। हीउ 8 पासाऊं मुनारो काशीअ सां सिंगारियल आहे। उन जो नमूनो जापानी क़िस्म जे मीनारनि जहिड़ो आहे। वॾो दरवाज़ो काठ जी उकर जो बहितरीनु नमूनो। सिंध जा क़दीम आसार सिफ़ो 159।
मौजूदा दौर में शाह बहार जे मक़बरे जी हालत चङी कान्हे। मक़बरो हंधा हंधा झुरी पियो आहे। शायदि ही मक़बरो घणो वक़्तु पंहिंजे शक्ल में रही न सघे। अप्रैल 1996 ईस्वीअ में मुसनफ़ जो ज़ाती मुशाहिदो। मक़बरो शाह अब्दुल लतीफ़। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंधी ज़ुबान जो लासानी शाइर, कलोड़नि जे दौर जो बेमिसल हीरो आहे। संदसि वफ़ात 1165 हिजरी 1751 ईस्वी में थी। ग़ुलाम शाह कलोड़े जी शाह साहब सां वॾी अक़ीदत हुई। संदसि मज़ार ते आलीशान कुबे जी तामीर में ग़ुलाम शाह जी ज़ाती तवजो सां मुमकिन थी सघी। जलूगाह इमामीन। अदावत जे लिहाज़ खां ही सादी सूदी इमारत मकलीअ ते आहे। ठटे जे इलाइक़े में शायदि कलोड़नि जी हीअ वाहिद तामीरात आहे। ही इमारत में नूर मोहम्मद जे पुट ख़ुदादाद ख़ान जे हुकुम ते तामीर थी। मिर्ज़ा कलीज बेग अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिफ़ो 43 हैदराबाद 1987 ईस्वी। तहफ़तुल ताहिरीन फ़ारसी सिफ़ो 77। इन में पोइ टालपुरनि जे दौर में वाधारा कया विया। मस्जिदूं। कलोड़ा हाकमनि तोड़े संदन अमलदारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मस्जिदुनि जी अदावत कराई। उन्हनि बाबति दुरुस्त मालूमात मौजूदु कान्हे। अलबत्ता जेका मुख़्तसिर मालूमात मिले थी उन जे आधार ते सरसरी जाइज़ो पेश कजे थो। गाड़ीअ जी जामिया मस्जिद। हीअ मस्जिद में नसीर मोहम्मद जे दौर में हिन जी सरकारी मरकज़ गाड़ी में तामीर थी। हीअ मस्जिद अञा ताईं मौजूदु आहे, लेकिन साल 1992 ईस्वीअ जी शदीद बरसातुनि में उनखे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रिसालो मराण सिफ़ो 172 नंबर 4 साल 1995 ईस्वी शाया थियल तस्वीर। ख़ुदाबाद जी जामिया मस्जिद। दादू ज़िले में कलोड़नि जे तख़्तगाह ख़ुदाबाद में ही जामिया मस्जिद मियां यार मोहम्मद जे दौर में तामीर थी। उन दौर जी हिकु लिखंदड़ बाग़ अली ख़ाइब मस्जिद जी वाखाण कंदे लिखियो हो त जॾहिं ही मस्जिद जोड़ी वई त मंझंदि नकाशीअ जो कमु निहायत उम्दो कयो वियो। कुबो एतिरो बुलंद ठहिरायो वियो जो आसमान सां वञी मिलियो। चिटसालीअ जे कम में शंगरफ घणो इस्तेमालु कयो वियो। हिन खे बैतुल मुक़दस त नथो चई सघिजे, पर उते हर वक़्तु ज़िक्र थींदो रहे थो। नहू ऐं सर्फ़ जा उस्ताद अरबीअ जी तालीम ऐं तदरीस में मशगूल आहिनि। सही बुखारी पढ़ाई वञे थी। हाफ़िज़ क़ुरान जी तिलावत कंदा रहनि था ऐं ज़ाकिर तस्बीह में मसरूफ़ आहिनि। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 973। कज़न थियन मस्जिद जे अदावत जी ख़ूब तारीफ़ कई आहे। ख़ासि करे उन में इस्तेमालु थियल काशीअ जी वाखाण कंदे हू ढापे ई नथो। हिते इस्तेमालु थियल काशी सॼी सिंध में कतब आयल काशीअ खे मात ॾेई वई आहे। उनखां सवाइ फ़नी तौर ते बि हीअ मस्जिद निहायत आला ऐं मज़बूत आहे। सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 161 162। पोइ जे ज़माने में संभाल न थियण सबबि मस्जिद ऐं ख़ासि करे काशीअ खे कापारी नुक़सानु पहुतो आहे। हालाणीअ जी जामिया मस्जिद। मेहराब ख़ान जतोई आख़िरी कलोड़ा दौर जो नामवर अमलदार थी गुज़रियो आहे। नौशहर ज़िले में मेहराबपुर जो शहर हिन जो तामीर करायल आहे। चालक जे जंग में अब्दुल नबीअ पारां लड़ंदे मारिजी वियो हो। मेहराब ख़ान जे तामीर करायल जामिया मस्जिद हालाणी शहर में मौजूदु आहे। हीअ मस्जिद तामीर जो हिकु वॾो शाहकार कोन्हे, अलबत्ता नक्शे ऐं डिज़ाइन में ख़ुदाबाद जे मस्जिद जो नकुल ॾिसिजे थो। साइज़ में बि हीअ हिकु नंढी मस्जिद आहे। ताज़े दौर में उन जी मरमत थी आहे, उन करे चङी हालत में ॾिसिजे थी। मुसनफ़ जो ज़ाती मुशाहिदो। कोट ऐं क़िला। कलोड़नि पंहिंजे हिकु सदीअ जे राज में मुल्क जे बचाव लाइ केतिरा क़िला ऐं कोट तामीर कराया। इन मुतलिक़ मुस्तनद मवाद मौजूदु कोन्हे। दस्तियाब मालूमात जे आधार ते मुख़्तसिर ज़िक्र कजे थो। क़िलो लाड़काणो। ग़ुलाम रसूल महर हिन क़िले जी निशानदही कंदे लिखियो आहे त उन जा हाणे रुगो निशान वञी बचा आहिनि। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 977। ग़ालिबन ही क़िलो शाह बहारे जे हुकुम ते ठहियो हो, जो उन दौर में हिन इलाइक़े जो नाज़िम हो। उन दौर में हिन क़िले ते तौबखानो रखियल हो, जो 1871 ईस्वीअ ताईं रहंदो आयो ऐं पोइ मिटिजी वियो। जनतुल सिंध सिफ़ो 706 हाशियो। कोहिस्तान में क़िलो। मियां यार मोहम्मद जे दौर में कोहिस्तान में नोमिड़ियुनि ते फ़ौजी चढ़ाई कई वई। बाद में उते हिकु क़िलो तामीर करे मुस्तक़िल लश्कर रखियो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 278। ख़ुदि मियां नूर मोहम्मद जे दौर में बि हिन इलाइक़े में हिकु कोट जी तामीर ग़ौर हेठि रही।
पर उहा शायदि अमल में न अची सघी। सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 45। उमरकोट जो क़िलो। उमरकोट में क़दीम दौर खां वठी हिकु क़िलो मौजूदु हो। कलोड़नि में मियां नूर मोहम्मद पहिरियों हाकिम हो जंहिं उमरकोट ताईं पंहिंजो असरु वधायो। उन खां अलावा क़दीम कोट खे नए सिर मरमत कराए उते लश्कर ऐं तौबखानो रखियो वियो। तारीख़ रेगिस्तान भाङो पहिरियों सिफ़ो 171। मियां नूर मोहम्मद जूं रखरायल कुझु तौबूं अॼु बि हिन क़िले में मौजूदु आहिनि। मुसनफ़ जो ज़ाती मुशाहिदो। पको क़िलो हैदराबाद। हिन क़िले जो बानी हैदराबाद शहर जो मइमार मियां ग़ुलाम शाह कलोड़ो आहे। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 281। हिन जे हुकुम ते ही क़िलो ज़ुल्क़ाद 1182 हिजरी मार्च 1769 ईस्वीअ में तामीर कयो वियो। उन दौर जे हिकु मौरिख़ क़िले जी तामीर जे पस मंज़र ते हिन तरह रोशनी विधी आहे। हिकु भेरे ग़ुलाम शाह क़दीम नेरून कोट वटां लंघियो तॾहिं खेसि हीअ जाइ ॾाढी पसंदि आई। अमीरनि सां मजलिस करे खेनि चयाईं त कुझु पीढ़ियुनि खां सिंध ते असांजे ख़ानदान जी हुकूमत हलंदी अचे, पर हेल ताईं को बि मुस्तक़िल यादगार तामीर न थी सघियो आहे। असांजो ख़्यालु आहे त नेरून कोट वटि हिकु क़िलो ठाहिराइजे जो क़यामत ताईं असांजे ख़ानदान जो यादगार रहे। अमीरनि हिन तजवीज़ खे पसंदि कयो। हिकदमि बहितरीन संगतराश सिरूं विझंदड़ ऐं होशियार कारीगर अची विया। थोरे वक़्त में आलीशान क़िलो वजूद में अची वियो। चओ तरफ़ वणंदड़ कुंगरा हुआ, विच ते मीनारो अॾियो वियो जंहिं ते बचाव ख़ातिर तोबूं रखजण में आयूं। तारीख़ बलोच सिफ़ो 15। सन 1820 ईस्वीअ धारे हिकु अंग्रेज़ हिन क़िले बाबति लिखियो हो त ही क़िलो हिकु टकर ते आहे जो 1000 कदम डिघो आहे। हिन जे हिकु तरफ़ फुलेली आहे ऐं ॿिए तरफ़ 3 मेलनि जे मुफ़ासिले ते सिंधु नदी आहे। क़िलो 5 कुंडो आहे ऐं टकर जे बीहक मुताबिक़ तामीर थियल आहे। क़िले जूं दीवारूं सिरुनि जूं आहिनि ऐं मंझंदि बंदूकुनि लाइ सोराख़ आहिनि। केतिरनि ई हंधनि ते टकर जो लाह एॾो त उताऊं आहे जो जेकॾहिं भित खे टोड़े छॾिजे तॾहिं बि क़िले ते चढ़णु निहायत मुश्किल आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 976। क़िले जी तर्ज़ तामीर मज़बूती ऐं बीहक जे बारे में कज़न्स में ख़ूब रोशनी विधी आहे। लिखे थो त ही ख़ालिस सिंधी तर्ज़ तामीर जो हिकु मज़बूत नमूनो आहे। विच ते हिफ़ाज़ती टावर हो जंहिं ते तौबूं रखियूं वेंदियूं हुयूं। अंदरि हाकिमनि जा महलात ऐं मस्जिदूं हुयूं। सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 136 137। कच्चो क़िलो हैदराबाद। हिन क़िले जी तामीर में मियां ग़ुलाम शाह ॾे मनसूब आहे। मीर अली शेर खान मूजिबि शाह मकी दरगाह वारो कच्चो क़िलो 1186 हिजरी 1772 ईस्वीअ में तामीर थियो हो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 473 474। क़िले जे ठहण जो पस मंज़र लिखंदे मिर्ज़ा कलीज बेग लिखे थो त हैदराबाद जे क़िले जे ॾखिण ओलह में हिकु दड़े ते हिकु कच्चे क़िले जो बुनियादु रखियो वियो त जीअं वॾे क़िले जी हिफ़ाज़त लाइ चौकीअ जो कमु ॾेई सघे। A History of सिंध सिफ़ो 163। ख़ुदादाद ख़ान लिखियो आहे त मैं ग़ुलाम शाह जे क़िले जे भरिसां सैद मोहम्मद मक्की जो ठाहिरायल क़िलो हिन जे ठाहिरायल क़िले खां मथां नज़र ईंदो हो। उन करे ग़ुलाम शाह जे हुकुम ते 1185 हिजरी 1771 ईस्वीअ में सैद मोहम्मद मक्की वारो ठाहिरायल क़िलो ड्राहे पटु कयो वियो। लबे तारीख़ सिंध फारसी एडिशन सिफ़ो 133। हिननि टिनी रायनि में इख़्तिलाफ़ आहे। हिकु तरफ़ उहो क़िलो अॼु सूदो मौजूदु आहे, ॿिए तरफ़ ही बि हिकु हक़ीक़त आहे त ही क़िलो सन 1082 हिजरी 1671 ईस्वीअ में ठहियो हो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम राशिदी एडिशन हाशियो सिफ़ो 474। इन पस मंज़र में क़तई राय ॾियणु ॾुखी आहे। अलबत्ता टिनी लिखतुनि में हिकु राय गॾियल आहे त उन हालत में अहलुल्लाह जी बेहुरमती थी ऐं मियां ग़ुलाम शाह ते फ़ालिज जो हमिलो थियो जंहिं सबबु पाण वफ़ात करे वियो। क़िलो मीरगढ़। ही कोट सिंध ऐं जोधपुर सरहद ते मीर बजार टालपुर तामीर करायो हो। हिकु मौरख़ मूजिबि हिन क़िले जी अॾावत 1194 हिजरी 1780 ईस्वीअ में थी जंहिं सबबु मीर बजार खे मारायो वियो। तारीख़ बलोच सिफ़ो 46।